हैदराबाद जे हटड़ी बाईपास ते 18 अप्रैल ते थींदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वॾी अवामी जलसे जूं तयारियूं तेज़ी सां जारी आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जलसे वारे हंध जो तफ़सीली दौरो कयो ऐं इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून हटड़ी बाईपास ते पहुची जलसे जी तयारियुनि जो मुकमल मुआयनो कयो। हिन सां गॾु एसएसपी हैदराबाद अदील चांडियो, डिप्टी कमिश्नर ज़ैनुल आबिदीन मेमून ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जा ऑफिसर पिणु मौजूदु हुआ। लाॻापियल ऑफिसरनि तरफ़ां सूबाई वज़ीर खे जलसे जी सिक्योरिटी, रूट्स, ट्रैफ़िक जे इंतज़ामनि ऐं ॿियनि ज़रूरी मामलनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। हिन सभिनी इंतज़ामनि जो गौर सां जाइज़ो वठंदे हिदायतूं जारी कयूं त अवामी इज्तिमा दौरान कंहिं बि क़िस्म जी बेध्यानी बर्दाश्त न कई वेंदी। जलसे वारे हंध जे दौरे दौरान वज़ीर खे तयारी जी अॻभराई बाबति आगाह कयो वियो। हिन सभिनी इंतज़ामनि खे इत्मीनान बख़्श करार ॾींदे चयो त जलसे लाइ हर मुमकिन सहूलियत मुहैया कई वञे त जीअं माण्हुनि खे का बि तकलीफ़ पेश न अचे। यादि रहे त 18 अप्रैल ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हटड़ी बाईपास ते थींदड़ हिन वॾे अवामी जलसे खे ख़िताब कंदा। सियासी हलकनि में हिन जलसे खे इंतहाई अहमियत ॾिनी पई वञे ऐं उमेद आहे त हज़ारे कारकुन ऐं आम माण्हू हिन जलसे में शिरकत कंदा। जलसे जी कामयाबी लाइ इंतज़ामिया सिक्योरिटी, ट्रैफ़िक ऐं ॿियनि सहूलियतुनि बाबति मुकमल बंदोबस्तनि खे यकीनी बणाइण लाइ हुकुम जारी करे छॾिया आहिनि।